नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे सुल्तानपुर का ख़बर ॾिना। सुल्तानपुर वेझो ॻोठ लाल मोहम्मद चाचड़ में कैंट थाणे के SHO बशीर हसन भइयो जी अॻुवाणी में सुबुह सवेर मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटालनि जी मुबैना चढ़ाई ख़िलाफ़ ॻोठाणनि गौसबख़्श चाचड़, मोहम्मद नवाज़ मिस्री चाचड़ ऐं ॿियनि बाअसर वॾेरे जी नाजाइज़िन ऐं पुलिस जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधायो त असां ॻोठ लाल मोहम्मद चाचड़ में 50 साल खां रहूं पिया ऐं इहा ज़मीन असांजे वॾेरनि ख़रीद कई हुई, पर हींअर इलाइक़े जो बाअसर मियां असद उंडर दावा पियो करे त हीअ ज़मीन उन जी आहे। अॼु सुबुह सां सवेर हिन पुलिस अटाला साण करे असांजे घरनि ते चढ़ाई कई, जंहिंमें असांजे घरनि अंदरि भॼ ऐं औरतुनि खे पिणु तशदुद कयो वियो ऐं पुलिस पिणु रोक रक़म, सोन ऐं ॿियो सामान पिणु ॿुआरे वई। हिननि चयो त हद जी पुलिस बाअसर वॾे जी वंगार बणिजी वई आहे, असांखे तंग करे रही आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।